मोची ऐं फ़रिश्ता। हिक दफ़े जी ॻाल्हि आहे। हिक ॻोठ में हिकिड़ो मोची ऐं हुन जी जोइ रहंदा हुआ। हाणे हुन खां केर बि जूता न वठंदो हो, इन करे हू ॾाढो ग़रीब थींदो पियो वियो। हुन वटि हिकिड़े जूतनि जो जोड़ो ठाहिण लाइ कपिड़ो अची बचियो हो। हुनखे आथत ॾियारींदे संदसि ज़ाल चयो, तव्हां हाणे चिंता न कयो, सभु कुझु ठीक थी वेंदो। हीअ कपिड़ो हिते ई छॾियो, तव्हां सुभाणे जूता ठाहिजो। हाणे हली सुम्हो। दरिया जे ॿाहिरां 4 फ़रिश्ता बीठा हुआ, जिन हिननि जूं ॻाल्हियूं पे ॿुधियूं। इहे ॻाल्हियूं ॿुधी फ़रिश्तनि खे मोचीअ ते ॾाढो क्यास आयो। हुननि चइनी सोचियो त असांखे मोचीअ जी मदद करणु घुर्जे। इहे सियाणा ऐं होशियार फ़रिश्ता दरिया मां घर जे अंदरि अची विया। हुननि तकड़ में कपिड़ो खणी कटण, सुबण ऐं सजाइण शुरू कयो। सुबुह थियण खां पहिरीं हुननि दुनिया जो सभिनी खां सुहिणो जूतनि जो जोड़ो तयार करे वरितो ऐं उॾामी विया। सुबुह जो मोची ऐं हुन जी जोइ जूतनि जो जोड़ो ॾिसी अजब में पइजी विया। ॿई सोचण लॻा त इहे जूता किथां आया, कंहिं ठाहिया? ॾाढा सुहिणा जूता आहिनि। जल्दी ई हिकिड़े वापारीअ इहे जूता ॾिठा ऐं हुनखे ॾाढा वणिया। हुन यकदम उहे जूता ख़रीद कया। हाणे मोचीअ वटि 2 जूतनि जूं जोड़ियूं ठाहिण लाइ पैसा थी पिया। उन्हीअ राति मोची जूतनि लाइ कपिड़ो वरितो ऐं मेज़ ते रखी वञी सुम्ही पियो। फ़रिश्ता वरी अची विया ऐं सूरज निकिरण खां अॻु ई हुननि जूतनि जूं 2 ॿियूं जोड़ियूं ठाहे वरितियूं। इहे जोड़ियूं त पहिरीं जोड़ीअ खां बि वधीक सुहिणियूं हुयूं। इहो सिलसिलो केतिरनि ई ॾींहंनि ताईं हलंदो रहियो। मोची ऐं हुन जी ज़ाल अजब में हुआ। हू सोचींदा हुआ त असांजा इहे मददगार केर आहिनि, असांखे हिननि जी महिरबानी मञणु घुर्जे। हुननि फ़ैसिलो कयो त हू राति जागी पंहिंजनि मददगारनि खे लिकी ॾिसंदा। हू दर जे पुठियां लिकी पिया। रोज़ वांगुरु फ़रिश्ता मोचीअ जे घर में अची खिलंदे ॻाईंदे वॼाईंदे पंहिंजो कमु करण लॻा। मोची ऐं हुन जी जोइ सोचियो त असांजो भाग केतिरो न सुठो आहे। हुननि वीचार कयो त बदिले में असांखे बि हिननि फ़रिश्तनि लाइ कुझु न कुझु करणु घुर्जे। मोची जी जोइ चयो, हुननि जा कपिड़ा फाटल ऐं पुराणा पे लॻा, छो न असीं हुननि लाइ नंढा नंढा कपिड़ा ठाहियूं। ॿिन्ही ॾाढी महिनत सां फ़रिश्तनि लाइ कपिड़ा ऐं नंढा नंढा जूता ठाहिया। राति जो मेज़ ते रखी छॾियऊं। राति जो जॾहिं फ़रिश्ता आया ऐं हुननि कपिड़ा ॾिठा त हू ॾाढा ख़ुशि थिया। ख़ुशीअ मंझां हू नचण ऐं टिपण लॻा ऐं पोइ हू दरिया मां निकिरी उॾामी विया। मोची शहर में सभिनी खां सुठा जूता ठाहिण लॻो। हू ऐं हुन जी ज़ाल फ़रिश्तनि खे हमेशह यादि कंदा हुआ, जिन खेनि मुसीबत जे वक़्तु मदद कई हुई।